Unicellular organisms are usually found in water, जीअं माना पॉन्ड्स, तलाउ, दरिया, ढंढूं, समुंड ऐं जिथे माना पाणी ठारे इलाइक़नि में पाणी ठाहिण जॻहियुनि ते पाया वेंदा आहिनि। यूनिसेलुलर ऑर्गेनिज़म माना हुननि खे हिकिड़ो ई सेल हूंदो आहे, पर उन्हनि में हर शइ करण जी माना हिकिड़ी चवंदा आहिनि एबिलिटी हूंदी आहे। जीअं खाधो खाई सघनि, साहु खणी सघनि, जेको लिविंग थिंग जी जेके एक्टिविटी आहे उहा करे सघनि था हिकिड़ो सेल ई यूनिसेलुलर जो। उन खां पोइ असां चऊं था इन में हिकिड़ो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कोन्हे को, हिकिड़ो सिंपल स्ट्रक्चर आहे। हाणे एग्ज़ाम्पल में अचनि था प्लांट ऐं एनिमल्स। प्लांट में जेके अचनि था उहे अचनि था क्लेम्डोमोनास, यूग्लिना। एनिमल्स में अचनि था पैरामीशियम ऐं मोबा। वरी पोइ असां अचूं था मल्टी सेलुलर ऑर्गेनिज़म। मल्टी सेलुलर ऑर्गेनिज़म तमामु वॾा हूंदा आहिनि यूनिसेलुलर खां, हिकिड़े सेल वारे खां। माना हिक खां वधीक जेके सेल जानवर ठहियल हूंदा आहिनि, हिक खां वधीक सेल जा ठहियल हूंदा आहिनि, उनखे मल्टी सेलुलर चवंदा आहियूं। उहे माना यूनिसेलुलर खां वधीक हूंदा आहिनि ऐं हुननि जो हर सेल जो पंहिंजो पंहिंजो कमु हूंदो आहे। डाइजेस्टिव सेल हूंदा आहिनि, उहे पंहिंजो कमु कंदा आहिनि। रेस्पिरेटरी सेल पंहिंजो कमु कंदा आहिनि। त हर सेल जो पंहिंजो कमु आहे। पोइ इन हिसाब सां हुनखे हिकु तरतीबी जानदार चयो वेंदो आहे। जेके मल्टी सेलुलर ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि, हैव अ डिफरेंट टाइप ऑफ सेल्स। हुननि खे डिफरेंट टाइप सेल्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सेल्स हूंदा आहिनि। मल्टी सेलुलर फाउंड इन वाटर। मल्टी सेलुलर बि पाणीअ में पाया वेंदा आहिनि, जीअं हाइड्रा फिश आहे, एज़ वेल एज़ लैंड ऐं ज़मीन ते, जीअं ईगल आहे, फर्न आहे, अक्वाकोनेट ट्री आहे। जीअं मिसाल हिकु हाइड्रा, ईगल, इहे आहिनि मल्टी सेलुलर एनिमल्स। हाइड्रा, ईगल ऐं फर्न, कोकोनट ट्री, इहे मल्टी सेलुलर प्लांट्स आहिनि। हाणे असां अचूं था टिशू एंड ऑर्गेन। हाणे जॾहिं सेल मिली टिशू ठाहिनि था और टिशू मिली ऑर्गेन ठाहिनि था, त हाणे असां चवंदा टिशू छा आहे? सेल ऑफ सेम टाइप वर्किंग टुगेदर टू फॉर्म अ सेम जॉब टू मेक अ टिशू। माना हिकु साॻे क़िस्म जा सेल ग्रुप थी हिकिड़ो कमु कनि, उनखे चवंदा आहियूं टिशू। प्लांट एंड एनिमल हैव मेड ऑफ प्लांट एंड एनिमल मुख़्तलिफ़ टिशुनि जा ठहियल हूंदा आहिनि। एनिमल टिशू जेके अचनि था, एपिथेलियल टिशू जे प्रैक्टिकल स्ट्रक्चर बिनीथ इट। एपिथेलियल टिशू जेके उहे हूंदा आहिनि जेके खल जे हेठियां हूंदा आहिनि, जेके उन्हनि जे हेठियां जेके ॿिया ऑर्गेन हूंदा आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी हिफ़ाज़त पैदा प्रोवाइड कंदी आहे। ऐं मसल टिशू जेको आहे उहो कॉन्टेक्ट टू ब्रिंग माना इहो मूवमेंट में कमु ॾींदो आहे। उन खां पोइ प्लांट टिशू आहे एपीडर्मल टिशू। जेको एपीडर्मल जेको हूंदो आहे प्राण खे ज़ख़्मी थियण ऐं उनखे ख़ुश्क थियण खां बचाईंदी आहे। इहा जेकी टिशू हूंदी आहे, जेकी लेयर हूंदी आहे। उन खां पोइ फोटोसेंटिक टिशू। इहे जेके टिशू हूंदा आहिनि उहे ॿूटे खे खाधो तयारु करण में वॾो हिसो वठंदा आहिनि। जेको प्रोसेस हूंदो आहे उन फोटोसेंटिस जे थ्रू। ह्यूमन में 20 खां 20 क़िस्म जा सेल पाया वेंदा आहिनि। बॉडी कंसिस्ट ऑफ 20 डिफरेंट टाइप ऑफ सेल्स। ह्यूमन में 20 क़िस्मनि जा सेल हूंदा आहिनि। नर्व सेल, मसल सेल। नर्व सेल जेके हूंदा आहिनि उहे मैसेज जे खणी वेंदा आहिनि बॉडी माना सॼो जिस्म जे सॼे जिस्म ॾे। ठीकु आहे। जेके हूंदा आहिनि नर्व सेल हूंदा आहिनि उहे सॼे जिस्म ॾे मैसेज खणी वेंदा आहिनि थ्रू आउट द बॉडी, माना सॼी बॉडी जिस्म ॾे। मसल सेल माना उनखे मूवमेंट में कमु ॾींदा आहिनि। रेड ब्लड सेल ऑक्सीजन खणी वेंदा आहिनि। ऐं छा इहे किथां ईंदी आहे? पंपिंग ऑर्गेन जेके चवंदा हार्ट चवंदा आहियूं। वेन मोर एनर्जी रिक्वायर्ड द हार्ट स्टार्ट बीटिंग फास्ट एंड पंप्स मोर ब्लड। जॾहिं कंहिं बि जिस्म जे हिसे ते ज़रूरत जी वधीक ज़रूरत पवंदी आहे त दिलि हुन ॾे मोकिलींदी आहे स्पीड सां। तंहिंजे करे दिलि जी स्पीड रफ़्तार वधी वेंदी आहे। डिफरेंट टिश्यू वर्किंग टुगेदर टू डू पार्टिकुलर जॉब मेक अ ऑर्गेन। माना डिफरेंट टिश्यू, उहो सेम टिश्यू मिली, सेम सेल मिली हिकिड़ो टिश्यू ठाहिनि था। डिफरेंट टिश्यू मिली हिकिड़ो ऑर्गेन ठाहिनि था। ईच ऑर्गेन माना हर कंहिं ऑर्गेन जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे ऐं फंक्शन आहे। लिवर जा 2 कम आहिनि। हिकिड़ो स्टोर द डाइजेस्ट फूड एंड आल्सो हेल्प इन दी रिमूवल ऑफ हार्मफुल वेस्ट मटीरियल्स। जेके लिवर हूंदो आहे, जहिड़ो हूंदो आहे, उहो जेको हाज़मे वारो खाधो हूंदो आहे उहो जमा कंदो आहे। ऐं जेके नुक़सानकार जेके
प्रोडक्ट हूंदी आहे, वेस्ट प्रोडक्ट, उनखे ॿाहिरि कढाईंदो आहे। लंग्स जा बि ॿई कम आहिनि, जेको रत खे साफ़ु कंदो आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड वापसि मोकिलींदो आहे। त इहो थियो एक्सचेंजर जो बि थी वियो ऐं प्यूरिफिकेशन जो बि थी वियो, माना साफ़ु करणु ऐं हिक ॿिए में ॾे वठि करणु। प्लांट आल्सो हैव सच लीव्स, रूट्स एंड स्टीम एंड flowers. Leaves also called the food factory of plants because they make food for plants. And leaf factory जेके हूंदा आहिनि, इनखे चयो वियो आहे त फैक्ट्री ऑफ प्लांट, छाजे करे जो हिन में फोटोसिंथेसिस थींदी आहे ऐं फोटोसिंथेसिस थ्रू जेके जेके ॿूटा आहिनि पंहिंजो खाधो तयारु कंदा आहिनि। Steam support the plant, it transport with water with dissolved minerals from। स्टीम छा कंदी आहे, प्लांट खे एक्सचेंज माना वाटर जेकी ॾे वठि कंदी आहे, हिकु जेको पाणी खे पुॼाइणु, मिनरल्स खे पुॼाइणु, हिकु जॻह सिड़े खां ॿिए सिड़े ताईं स्टीम जेको हूंदी आहे, डंडी हूंदी आहे, उहा पुॼाईंदी आहे पन जे ज़रनि ताईं। रूट्स जेके हूंदा आहिनि उहे ज़मीन मां पाणी ऐं मिनरल्स एज़ाब कंदा आहिनि। फ्लावर्स जेके हूंदा आहिनि रिप्रोडक्शन में वाद बीज में कमु ॾींदा आहिनि। ऐं सिस्टम कंस ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग। ठीकु आहे, इहे सॼो असां अॼु जेके टॉपिक पढ़ियोसीं, माना जेके असां इनलिस्ट कयूं था अॼु शॉर्ट यूनिसेलुलर मल्टीसेलुलर क्लियर कयोसीं। उन खां पोइ टिश्यू छा हूंदा आहिनि उहो कयोसीं। उन खां पोइ एनिमल टिश्यू ऐं प्लांट टिश्यू पढ़ियासीं। हाणे जेको नेक्स्ट लेक्चर अचे थो, नेक्स्ट उहो लेक्चर आहे। अगरि तव्हांखे